इस्लामाबाद की मकामी अदालत में पीटीआई बानी संदस घर वारी बुशरा बीबी जी इद्दत में निकाह केस में सज़ा खिलाफ अपीलुनि जी ॿुधणी खां पोइ पीटीआई बानी जे वकीलनि जो बुशरा बीबी जे अॻूणे मुड़ुस ख़ावर मानिका ते अदालत ॿाहिरां हमलो चमाटुनि ऐं मुक्कनि जो वसकारो। हमले सबब ख़ावर मानिका पट ते किरे पियो। ख़ावर मानिका ते हमले सबब अपीलुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो न अची सघियो। जज शाहरुख अर्जुमन फ़ैसिलो ॿुधाइण खां सवाइ पंहिंजे चेंबर में वापसि हलियो वियो। दरख़्वास्त गुज़ार ख़ावर मानिका सेशन जज ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। केस जी ॿुधणी कंदड़ जज केस ॿी अदालत मुंतक़िली लाइ हाई कोर्ट जे रजिस्ट्रार खे ख़त लिखी छॾियो। लाहौर हाई कोर्ट पैमरा तरफ़ां अदालती कार्रवाई की रिपोर्टिंग से पाबंदी खिलाफ दरख्वास्तुनि ते पैमरा ऐं वफ़ाक़ी हुकूमत के जवाब जमा कराइण लाइ मोहलत ॾेई छॾी। अदालत पाबंदी बाबति पैमरा जो कानून भी तलब करे वरितो। दरख्वास्तुनि ते लार्जर बेंच जोड़ण जे लाइ चीफ जस्टिस खे फाइल मोकिलियो वियो। पीटीआई बानी के इसराइली लॉबी सपोर्ट करे रहियूं आहिनि। इसराइल संदसि गिरफ़्तारी ते कावड़जी पियो। पीटीआई बानी जा साहुरा इसराइल में आहिनि। आऊं ॿीहर चवां थो त पीटीआई बानी जी जंग कंहिं सियासी जमायत सां न पर पाकिस्तान सां आहे। संदसि इरादा मुल्क लाइ सुठा न आहिनि। हू इक़्तिदार लाइ मुल्क खे दाव ते लॻाइणु चाहे थो। मूं पंहिंजनि प्रेस कॉन्फ्रेंसिस में पीटीआई बानी ते को बि इल्ज़ाम नाहे लॻायो। पीटीआई बानी जेके ॻाल्हियूं पाण कयूं मूं उहे ॿुधायूं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त पीटीआई बानी खे ट्विटर जी सहूलियत अडियाला जेल में मिलियल आहे। शेख मुजीब बाबति वीडियो पीटीआई बानी जे पंहिंजे अकाउंट तां शेयर कई वई। सिंध एक्साइज़ खाते तरफ़ां गाॾियुनि जे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन वारे जदीद निज़ाम जो इफ़्तिताह। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन सिस्टम जो इफ़्तिताह कयो वियो। कराची जे सिविक सेंटर में मोटर रजिस्ट्रेशन विंग में गाड़ी जी रजिस्ट्रेशन जे लाइ 20 काउंटर्स ठाहिया विया। गाड़ी मालिक ऑनलाइन टोकन हासिल करे सघंदा। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त माण्हुनि खे सुठो माहौल फराहम करणु हुकूमत जो फ़र्ज़ु आहे। सॼी सहूलियत बायोमेट्रिक निज़ाम सां जोड़ी वई आहे त जीअं जालसाज़ी रोके सघिजे। मोटर रजिस्ट्रेशन जे लाइ ऑनलाइन अपॉइंटमेंट मिली सघंदी। होम सर्विस शुरू कई वेंदी जंहिंजी फीस अदा करणी पवंदी। हिकु ई नंबर काफ़ी गाॾियुनि ते लॻाइणु वॾो गुनाह आहे। हुकूमत जे हिकु इदारे खे स्टे ऑर्डर सबबि स्टाफ जी खोट खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। नॉन कस्टम पेड गाॾियुनि जे लाइ कस्टम जो खातो एक्शन वठंदो आहे। फैंसी नंबर प्लेट वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कमु शुरू कयो वियो आहे। को बि शख़्स हिकु नंबर प्लेट खां ॿिनि गाॾियुनि ते लॻाईंदो त उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन गाॾियुनि खे रोडनि ते अचण जी इजाज़त न हूंदी। दुनिया जो सभ खां वॾो कार्गो जहाज़ कराची बंदरगाह ते लंगरअंदाज़ थी वियो। कराची बंदरगाह जे निजी टर्मिनल ते पहुतल जहाज़ NSC 400 मीटर डिघो आहे। सामुंडी जहाज़ 19,638 कंटेनर खणी कराची बंदरगाह पहुतो। सभ खां वॾे सामुंडी जहाज़ जी आमद ते ॾखण एशिया टर्मिनल ते तक़रीब थींदी। महांगाई जी मारियल अवाम लाइ ख़ुशख़बरी। आलमी मार्केट में तेल जूं क़ीमतूं घटिजण सबबि पाकिस्तान में बि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो इम्कान। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में फ़ी लीटर 6 रुपया 50 पैसनि खां 7 रुपया 50 पैसनि ताईं घटिताई जो इम्कान। वफ़ाक़ी हुकूमत इस्लामाबाद हाई कोर्ट में शायर अहमद फराज जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में गुम थी वियल शायर अहमद फरहाद जे बाज़ियाबी बाबति केस जी ॿुधणी। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान अदालत खे आगाही ॾिनी त अहमद फरहाद गिरफ़्तार ऐं कोर्ट आज़ाद कश्मीर पुलिस जे हिरासत में आहे। सिंध हुकूमत जो जल्द हारी कार्ड शुरू करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि ज़राअत खाते जो इजलास। वॾे वज़ीर हारी कार्ड लाइ हारियुनि खे रजिस्टर करण जो अमल शुरू करण जी हिदायत करे छॾी। ज़राअत खाते खे तालुक़े खां डिविज़नल सतह ते रजिस्ट्रेशन निगरानी ऐं कोऑर्डिनेशन कमेटी जोड़ण जी बि हिदायत। हारी कार्ड जी रजिस्ट्रेशन जो अमल 1 महीने अंदरि मुकमल कयो वञे। वॾे वज़ीर जी हिदायत संदसि चवणु आहे त ज़रई तरक़ी मुल्क जे मज़बूत मईशियत जी ज़ामिन आहे। हारियुनि खे ॿिज ऐं भाड़ में सब्सिडी ॾेई ज़रई तरक़ीअ लाइ कमु करणो आहे। सिंध हाई कोर्ट बिजली जे बिलनि में म्यूनिसिपल टैक्स औगाड़ी केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जस्टिस सलाहुद्दीन पवार जो चवणु आहे त उबूरी फ़ैसिलो अॼु ई जारी कयो वेंदो। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब चयो आहे त उमेद आहे त अदालत जो फ़ैसिलो असांजे हक़ में ईंदो। हीउ मामिलो काउंसिल में खणी वेंदासीं त जीअं नए सिर जाइज़ो वरितो वञे। कराची शहर खे हलाइण जे लाइ टैक्स जी औगाड़ी ज़रूरी आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि बेनज़ीर मज़दूर कार्ड जे हवाले सां पोरिए खाते जो इजलास।
सिंध हुकूमत पारां 8,50,000 बेनज़ीर मज़दूर कार्ड नादरा खां जारी कराया पिया वञनि। वॾे वज़ीर खे आगाही। वॾे वज़ीर जो चवणु आहे त अञा ताईं रुगो 1,50,000 कार्ड जारी थिया आहिनि, जेके तमामु घटि आहिनि। 2.5 लख बेनज़ीर मज़दूर कार्ड जून ताईं जारी थी वेंदा। कमिश्नर सेसी जी वॾे वज़ीर खे ख़ातिरी। सैयद मुराद अली शाह हिदायत कई त नंढा कर्ज़ बेनज़ीर मज़दूर कार्ड ज़रिए ॾिना वञनि। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कम कंदड़ गॾियल क़ौमुनि जे अमन दस्तनि जो आलमी ॾिहाड़ो पाक फ़ौज पारां गॾियल क़ौमुनि जे जथनि खे भेटा पेश। ISPR मूजिब UN अमन मिशन्स में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ बहादुर मर्दनि ऐं औरतुनि खे भेटा पेश करियूं था। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि जे अमन मिशन में सभ खां वधीक सहकार कंदड़ मुल्कनि मां हिकु आहे। हिन वक़्तु अटि कुल 3000 अमन जथा दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ख़िदमतूं अंजाम ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तान खे गॾियल क़ौमुनि जे अमन जे क़याम लाइ पंहिंजे वाबस्तगी ते फ़ख्रु आहे। पाक फ़ौज तकरारनि सबबि मुतासिर इलाइक़नि में अमन खे हथी वठाइण लाइ किरदारु अदा कयो। 181 पाकिस्तानियुनि अमन जथनि में फ़र्ज़नि जी अदायगीअ दौरान क़ुर्बानी ॾिनी। अमन मिशन में शिरकत आलमी अमन लाइ असांजी क़ौम जे अज़म जो चिटो सबूत आहे। मीरपुर माथिरे जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जा कातिल केस दाख़िल थियण बावजूदि नाए ॾिहाड़े बि गिरफ़्तार न थी सघिया। केस मीरपुर माथिले पुलिस खां दाद लगारी पुलिस हवाले कयो वियो। SHO दाद लगारी ज़ुल्फ़कार उमर मीरपुर माथिले थाणे तां केस जो रिकॉर्ड हासिल करे पंहिंजे तहवील में वरितो। वारदात वारी जाइ जो बि दौरो कयई। SHO दाद लगारी रोज़ानो जे बुनियाद ते अॻुवाई रिपोर्ट SSP खे ॾींदो। सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾियणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सहाफ़ियुनि लाइ मुनासिब सिक्योरिटी जो इंतज़ाम हुजणु घुरिजे। शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ घरू वज़ीर IG सिंध पुलिस सां ॻाल्हाईंदुसि। कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। सिंध जे गवर्नर कामरान टेसोरिया जी प्रेस कॉन्फ्रेंस। गवर्नर सूबे जे तालीमी इदारनि में मुफ़्त खाधो ॾियण वारो प्रोग्राम शुरू करण जो ऐलान करे छॾियो। पहिरें मरहले में कराची जे 100 स्कूलनि खे मुफ़्त खाधो ॾिनो वेंदो। सिंध जे 9 ज़िलनि में इंटरमीडिएट जा सालियाना इम्तिहान शुरू। इम्तिहान में गॾियल तौर ते 1,22,963 शागिर्द दिहाड़ियूं ऐं शागिर्द हिसो वठी रहिया आहिनि। सखर बोर्ड तहत 12 दर्जे जो अंग्रेज़ी जो पर्चो वरितो वियो। लाड़काणे बोर्ड तहत 12 जो सिंधी जो पर्चो थियो। केतिरनि ई शहरनि में वक़्त खां अॻु पेपर आउट। कलम 144 लागू हुजण बावजूदि कॉपी जी धुम मतल। इंतिज़ामिया कॉपी जी रोकथाम में नाकाम। ऐं अमेरिका हाणे बि रिफ़ा में ज़मीनी ऑपरेशन जे हक़ में नाहे। हिन वक़्त ताईं रिफ़ा में सिविलियन जे तहफ़ुज़ जो को बि प्लान नज़र नाहे आयो। व्हाइट हाउस जी नेशनल सिक्योरिटी तर्जुमान तरफ़ां रिफ़ा हमले जी जांच जो ऐलान सुठो सवड़ करार। जॉन किर्बी प्रेस ब्रीफिंग में चयो आहे त खेनि इसराइल जी जांच जो इंतज़ारु आहे। अहिड़ो कुझु नाहे थियो जो अमेरिका इसराइल जे फ़ौज जी मदद रोके।